سورة صاد. بسم الله الرحمن الرحيم. صاد والقرآن ذي الذكر بل الذين كفروا في عزة وشقاق كم أهلكنا من قبلهم من قرن فنادوا ولا تحين مناص. अल्लाह बाझारे महरबान जे नाले सां शुरू। सौद हिन क़ुरान नसीहत ॾियण वारे जो कसम आहे त जंहिं दीन ॾांहुं सॾीं थो सो सच आहे, बल्कि काफ़िर वॾाई ऐं मुखालिफ़त में पियल आहिनि। खान अॻु घणा ई जुग हलाक कयासूं, पोइ दाहूं करण लॻा ऐं उहो छोटकारे जो वक़्तु न हो। وَعَجِبُوا أَن جَاءَهُم مُّنذِرٌ مِّنْهُمْ وَقَالَ الْكَافِرُونَ هَذَا سَاحِرٌ كَذَّابٌ أَجَعَلَ الْآلِهَةَ إِلَٰهًا وَاحِدًا إِنَّ هَٰذَا لَشَيْءٌ عُجَابٌ. وَانطَلَقَ الْمَلَأُ مِنْهُمْ أَنِ امْشُوا وَاصْبِرُوا عَلَىٰ آلِهَتِكُمْ إِنَّ هَذَا لَشَيْءٌ يُرَادُ. مَا سَمِعْنَا بِهَذَا فِي الْمِلَّةِ الْآخِرَةِ إِنْ هَذَا إِلَّا اخْتِلَاقٌ. ऐं मंझाउनि हिकु ॾेजारींदड़ वटि आयो त अजब करण लॻा ऐं इहे काफ़िर चवण लॻा त ही शख़्स जादूगर कूड़ो आहे। भला ॾिसो त सभिनी माबूदनि खे हिकु माबूद कयाई। बेशक हीअ ॾाढी अजीब ॻाल्हि आहे। ऐं मंझाउनि सरदारनि जी टोली हिक ॿिए खे चवंदी हली वई त हलो ऐं पंहिंजनि माबूदनि जी पूॼा ते मुहकम रहो। बेशक ही दीन अहिड़ो आहे जो उन में को गर्ज रखियो वियो आहे। इहा ॻाल्हि पोएं दीन में कॾहिं न ॿुधीसूं, ही त रुगो ठाहु आहे। أَأُنزِلَ عَلَيْهِ الذِّكْرُ مِنْ بَيْنِنَا بَلْ هُمْ فِي شَكٍّ مِّن ذِكْرِي بَل لَّمَّا يَذُوقُوا عَذَابِ أَمْ عِندَهُمْ خَزَائِنُ رَحْمَةِ رَبِّكَ الْعَزِيزِ الْوَهَّابِ أَمْ لَهُم مُلْكُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَمَا بَيْنَهُمَا فَلْيَرْتَقُوا فِي الْأَسْبَابِ. असां मिड़नी जे विचां मथुस क़ुरान नाज़िल कयो वियो छा? बल्कि इहे काफ़िर मुंहिंजी नसीहत खां शक में पियल आहिनि, न बल्कि अञा मुंहिंजो अज़ाब न चखियो अथनि। तुंहिंजे पालणहार ग़ालिब बख़्शणहार जी बाझ जा के खज़ाना वटि आहिनि छा? आसमाननि ऐं ज़मीन जी ऐं जेकी इन्हनि ॿिन्ही जे विच में आहे तंहिंजी बादशाही उन्हनि जी आहे छा? जे ईअं आहे त जुगाए त रसियुनि सां लड़की मथे चढ़नि। جُندٌ مَّا هُنَالِكَ مَهْزُومٌ مِّنَ الْأَحْزَابِ كَذَّبَتْ قَبْلَهُمْ قَوْمُ نُوحٍ وَعَادٌ وَفِرْعَوْنُ ذُو الْأَوْتَادِ
وَثَمُودُ وَقَوْمُ لُوطٍ وَأَصْحَابُ الْأَيْكَةِ أُولَئِكَ الْأَحْزَابُ إِن كُلٌّ إِلَّا كَذَّبَ الرُّسُلَ فَحَقَّ عِقَابِ وَمَا يَنظُرُ هَؤُلَاءِ إِلَّا صَيْحَةً وَاحِدَةً مَا لَهَا مِن فَوَاقٍ وَقَالُوا رَبَّنَا عَجِّل لَّنَا قِطَّنَا قَبْلَ يَوْمِ الْحِسَابِ शिकस्त खाधल टोलियुनि मां हीउ हिकु गॾु थियल लश्कर आहे। उन्हनि खां अॻु नूह जी क़ौम ऐं आद ऐं फिरऔन मेखुनि वारे कूड़ जातो ऐं समूद ऐं लूत जी क़ौम ऐं शहर एका वारनि उन्हनि जमातनि बि कूड़ भायो। इहे टोलियूं जेके बि हुयूं तिन सभिनी पैगुंबरनि खे कूड़ो भायो, तंहिं करे मुंहिंजी सज़ा मथुनि लाज़िम थी। ऐं हीअ हिन वक़्त जा काफ़िर बि रुगो हिकु आवाज़ जा मुंतज़िर रहंदा आहिनि जंहिंखे का साही न हूंदी ऐं ठठोली तरह चवंदा आहिनि त ए असांजा पालनहार, हिसाब जे ॾींहं खां अॻु असांजे अज़ाब जी चिठी असांखे जल्द ॾे। اصبر على ما يقولون واذكر عبدنا داود ذا الأيد إنه أواب إنا سخرنا الجبال معه يسبحن بالعشي والإشراق وَالطَّيْرَ مَحْشُورَةً كُلٌّ لَّهُ أَوَّابٌ وَشَدَدْنَا مُلْكَهُ وَآتَيْنَاهُ الْحِكْمَةَ وَفَصْلَ الْخِطَابِ وَهَلْ أَتَاكَ نَبَأُ الْخَصْمِ إِذْ تَسَوَّرُوا الْمِحْرَابَ إِذْ دَخَلُوا عَلَى دَاوُودَ فَفَزِعَ مِنْهُمْ قَالُوا لَا تَخَفْ خَصْمَانِ بَغَى بَعْضُنَا عَلَى بَعْضٍ فَاحْكُم بَيْنَنَا بِالْحَقِّ وَلَا تُشْطِطْ وَاهْدِنَا إِلَى سَوَاءِ الصِّرَاطِ إِنَّ هَذَا أَخِي لَهُ 99 نَعْجَةً وَلِيَ نَعْجَةٌ وَاحِدَةٌ فَقَالَ أَكْفِلْنِيهَا وَعَزَّنِي فِي الْخِطَابِ قَالَ لَقَدْ ظَلَمَكَ بِسُؤَالِ نَعْجَتِكَ إِلَى نِعَاجِهِ وَإِنَّ كَثِيرًا مِنَ الْخُلَطَاءِ لَيَبْغِي بَعْضُهُمْ عَلَى بَعْضٍ إِلَّا الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ وَقَلِيلٌ مَا هُمْ وَظَنَّ دَاوُودُ أَنَّمَا فَتَنَّاهُ فَاسْتَغْفَرَ رَبَّهُ وَخَرَّ رَاكِعًا وَأَنَابَ آية السجدة فَغَفَرْنَا لَهُ ذَلِكَ
وَإِنَّ لَهُ عِندَنَا لَزُلْفَى وَحُسْنَ مَآبٍ يَا دَاوُودُ إِنَّا جَعَلْنَاكَ خَلِيفَةً فِي الْأَرْضِ فَاحْكُم بَيْنَ النَّاسِ بِالْحَقِّ وَلَا تَتَّبِعِ الْهَوَى فَيُضِلَّكَ عَن سَبِيلِ اللَّهِ إِنَّ الَّذِينَ يَضِلُّونَ عَن سَبِيلِ اللَّهِ لَهُمْ عَذَابٌ شَدِيدٌ بِمَا نَسُوا يَوْمَ الْحِسَابِ اے पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी चवंदा आहिनि तंहिं ते सब्र कर ऐं असांजे सघ वारे बाने दाऊद खे यादि कर बेशक उहो रुजू करण वारो हो बेशक असां जबलनि खे संदसि ताबे कयो जो सांझी ऐं सुबुह जो साणुसि तस्बीहूं पढ़ंदा हुआ ऐं गॾु कयलनि पखियुनि खे बि संदसि ताबे कयोसीं हर हिकु तस्बीह गॾु चवण में संदसि फरमां बरदार हो ऐं संदसि बादशाहीअ खे मोहकम कयोसीं ऐं खेसि दानाई ऐं निबेर निछेड़ ॾिनीसूं ऐं पाण में ॿिनि विढ़ंदड़नि जी ख़बर तो वटि न पहुती आहे छा जॾहिं उहे भित टपी इबादत खाने में आया जॾहिं दाऊद वटि अंदरि पहुता तॾहिं हू खाउन डिॼी वियो चयाऊं त न डिॼ असीं ॿ झगड़ो कंदड़ आहियूं असां मां हिकिड़े ॿिए ते ॾाढ कयो आहे तंहिं करे असांजे विच में इंसाफ़ सां निबेरो कर ऐं फ़ैसिले में बेइंसाफ़ी न कर ऐं असांखे सिधीअ वाट ॾांहुं रस्ते लाइ बेशक ही मुंहिंजो भाउ आहे जंहिंखे 99 रिढूं आहिनि ऐं मूंखे हिकु रिढ आहे पोइ हिन चयो त इहा हिकु रिढ बि मुंहिंजे हवाले कर ऐं मूंखे ॻाल्हाइण में सख़्तु वरताई दाऊद चयो त हिन तुंहिंजी हिकु रिढ जे घुरण करे त पंहिंजनि रिढनि सां गॾे तो ते बेशक ज़ुल्म कयो ऐं बेशक भाइ वारनि मां घणा हिक ॿिए ते ज़ुल्म कंदा आहिनि सवाइ उन्हनि जे जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया ऐं उहे ज़ुल्म न कंदड़ थोरा आहिनि ऐं दाऊद ॼातो त खेसि परखियो अथऊं तंहिं करे पंहिंजे पालणहार खां बख़्शिश घुरियाई ऐं सजदो कंदड़ थी किरी पियो ऐं अल्लाह ॾांहुं रुजू कयाई पोइ खेसि इहो संदसि गुनाह बख़्शियोसूं ऐं बेशक उन खे असां वटि मर्तबो आहे ऐं चङो मोटण जो हंधु आहे चयोसूं त ए दाऊद बेशक असां तोखे ज़मीन में नाइब मुक़ररु कयो तंहिं करे माण्हुनि जे विच में इंसाफ़ सां फ़ैसिलो कर ऐं नफ़्स जी सद जी ताबेदारी न कर जो उहा तोखे अल्लाह जी वाट खां भुलाईंदी बेशक जेकी अल्लाह जी वाट खां भुलनि था तिन लाइ इन्हीअ सबबां सख़्तु अज़ाब आहे जो हिसाब जे ॾींहं खे विसारियाऊं وَمَا خَلَقْنَا السَّمَاءَ وَالْأَرْضَ وَمَا بَيْنَهُمَا بَاطِلًا ذَلِكَ ظَنُّ الَّذِينَ كَفَرُوا فَوَيْلٌ لِّلَّذِينَ كَفَرُوا مِنَ النَّارِ أَمْ نَجْعَلُ الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ كَالْمُفْسِدِينَ فِي الْأَرْضِ أَمْ نَجْعَلُ الْمُتَّقِينَ كَالْفُجَّارِ كِتَابٌ أَنزَلْنَاهُ إِلَيْكَ مُبَارَكٌ لِيَدَّبَّرُوا آيَاتِهِ وَلِيَتَذَكَّرَ أُولُو الْأَلْبَابِ ऐं आसमान ऐं ज़मीन खे
ऐं जेकी उन्हनि जे विच में आहे सो अजायो न बणायोसूं। इहो काफ़िरनि जो गुमान आहे, तंहिं करे काफ़िरनि लाइ बाहि जे अज़ाब जी ख़राबी आहे। जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया, तिन खे ज़मीन में फ़साद विझण वारनि जे बराबर कंदासूं छा, या परहेज़गारनि खे बुछड़न वांगर कंदासूं छा? ही क़ुरान बरकत वारो किताब आहे जो उन खे तो ॾांहुं नाज़िल कयोसूं त माण्हू उन जी आयतुनि में ध्यानु कनि ऐं अक़ल वारा नसीहत वठनि। وَوَهَبْنَا لِدَاوُودَ سُلَيْمَانَ نِعْمَ الْعَبْدُ إِنَّهُ أَوَّابٌ إِذْ عُرِضَ عَلَيْهِ بِالْعَشِيِّ الصَّافِنَاتُ الْجِيَادُ فَقَالَ إِنِّي أَحْبَبْتُ حُبَّ الْخَيْرِ عَنْ ذِكْرِ رَبِّي حَتَّى تَوَارَتْ بِالْحِجَابِ رُدُّوهَا عَلَيَّ فَطَفِقَ مَسْحًا بِالسُّوقِ وَالْأَعْنَاقِ وَلَقَدْ فَتَنَّا سُلَيْمَانَ وَأَلْقَيْنَا عَلَى كُرْسِيِّهِ جَسَدًا ثُمَّ أَنَابَ قَالَ رَبِّ اغْفِرْ لِي وَهَبْ لِي مُلْكًا لَّا يَنبَغِي لِأَحَدٍ مِّن بَعْدِي إِنَّكَ أَنْتَ الْوَهَّابُ فَسَخَّرْنَا لَهُ الرِّيحَ تَجْرِي بِأَمْرِهِ رُخَاءً حَيْثُ أَصَابَ وَالشَّيَاطِينَ كُلَّ بَنَّاءٍ وَغَوَّاصٍ وَآخَرِينَ مُقَرَّنِينَ فِي الْأَصْفَادِ هَذَا عَطَاؤُنَا فَامْنُنْ أَوْ أَمْسِكْ بِغَيْرِ حِسَابٍ وَإِنَّ لَهُ عِندَنَا لَزُلْفَى وَحُسْنَ مَآبٍ ऐं दाऊद खे सुलेमान नाले पुट अता कयोसूं। सुलेमान चङो बानू हो, बेशक उहो ख़ुदा ॾांहुं वरण वारो हो। यादि कर जॾहिं पोयारीअ जो तिखा घोड़ा वटि पेश कया विया, पोइ चयाईं त बेशक मूं पंहिंजे पालणहार जे यादि करण खां माल जे प्यार खे वधीक दोस्त रखियो, तांजो सिज ओट जे पुठियां लिको ऐं विची निमाज़ क़ज़ा थी। चयाईं त हिननि घोड़नि खे मूं वटि मोटाए आणियो। पोइ घोड़नि जी ॼंघुनि ऐं कंधनि ते ज़बह जो हथ लाइण शुरू कयाईं ऐं बेशक सुलेमान खे परखियोसूं ऐं संदसि तख़्त ते हिकु धड़ उछलियोसूं, वरी ख़ुदा ॾांहुं मोटियो। चयाईं त ऐं मुंहिंजा पालणहार मूंखे बख़्श ऐं मूंखे अहिड़ी बादशाही अता कर जो मूंखां पोइ कंहिंखे बि न जुगाए। बेशक तूं ई बख़्शणहार आहीं। पोइ वाव खे संदसि ताबे कयोसूं, जिते पहुचण घुरंदो हो तिते आराम सां संदसि हुकुम सां हलंदी हुई। ऐं देवनि खे संदसि ताबे कयोसूं, जो हर हिकु इमारतूं अॾींदड़ ऐं दरिया टुॿंदड़ हो। ऐं ॿिया देव ज़ंजीरनि में जकड़ियल ताबे कयासूं। चयोसूं त हीअ असांजो अहसान आहे, पोइ अहसान कर या रखी छॾ, जीअं तोखे वणे त तो ते हिसाब नाहे। ऐं बेशक उन खे असां वटि मर्तबो ऐं चङो मोटण जो हंधु आहे। واذكر عبدنا أيوب إذ نادى ربه
أني مسني الشيطان بنصب وعذاب اركض برجلك هذا مغتسل بارد وشراب ووهبنا له أهله ومثلهم معهم رحمة منا وذكرى لأولي الألباب وخذ بيدك ضغثا فاضرب به ولا تحنث إنا وجدناه صابرا نعم العبد إنه أواب ऐं असांजे बाने अयूब खे यादि कर जॾहिं पंहिंजे पालणहार खे ॿाॾायाई त मूंखे शैतान ईज़ाउ ऐं ॾुख पहुचायो आहे तॾहिं चयोसूं त ज़मीन ते पंहिंजी लत हण जो ही चश्मूं वहिंजण जो हंधु थधो ऐं पीअण लाइ मिठो आहे ऐं खेसि संस घर वारा ऐं साणुनि ओतरा ॿिया बि अता कयासूं हीअ असांजे तरफ़ खां ॿाझ ऐं ध्यान वारनि लाइ नसीहत आहे ऐं चयोसूं त पंहिंजे हथ में ॿुहार वठ पोइ उन सां पंहिंजी ज़ाल खे धक हण ऐं कसम न भञ बेशक असां खेसि साबिर लधो अयूब चङो बानू हो उहो ख़ुदा ॾांहुं वरण वारो हो واذكر عبادنا إبراهيم وإسحاق ويعقوب أولي الأيدي والأبصار إنا أخلصناهم بخالصة ذكر الدار وإنهم عندنا لمن المصطفين الأخيار واذكر إسماعيل واليسع وذا الكفل وكل من الأخيار ऐं असांजे बाननि इब्राहीम ऐं इसहाक ऐं याकूब खे यादि कर जे हथनि ऐं अखियुनि वारा यानी इल्म ऐं अमल वारा हुआ बेशक असां खेनि हिकु पाक आदत लाइ निरालो कयो जो आख़िरत जो यादि करणु आहे ऐं बेशक उहे असां वटि सॻोरनि नेकनि मां हुआ ऐं इस्माईल ऐं अलियसा ऐं ज़ुल्किफ़ल खे यादि कर ऐं हर हिकु नेकनि मां हो هذا ذكر وإن للمتقين لحسن مآب جنات عدن مفتحة لهم الأبواب متكئين فيها يدعون فيها بفاكهة كثيرة وشراب وعندهم قاصرات الطرف أتراب هذا ما توعدون ليوم الحساب إن هذا لرزقنا ما له من نفاد ही क़ुरान नसीहत आहे ऐं बेशक परहेज़गारनि लाइ चङो मोटण जो हंधु आहे यानी हमेशा रहण जा बाग़ आहिनि जिन जा दरवाज़ा उन्हनि लाइ खुलियल आहिनि उते टेक ॾींदड़ हूंदा उते घणा मेवा ऐं शराब पिया घुराईंदा ऐं वटुनि हेठि निगाह करण वारियूं ऐं उमिरि में हिकु जहिड़ियूं ज़ालूं हूंदियूं ही उहो आहे जंहिंजो हिसाब जे ॾींहं लाइ अंजाम ॾिनो वञेव थो बेशक उहो असांजो रिज़्क़ आहे जंहिंखे का खोट न हूंदी
هَذَا وَإِنَّ لِلطَّاغِينَ لَشَرَّ مَآبٍ جَهَنَّمَ يَصْلَوْنَهَا فَبِئْسَ الْمِهَادُ هَذَا فَلْيَذُوقُوهُ حَمِيمٌ وَغَسَّاقٌ وَآخَرُ مِنْ شَكْلِهِ أَزْوَاجٌ هَذَا فَوْجٌ مُقْتَحِمٌ مَعَكُمْ لَا مَرْحَبًا بِهِمْ إِنَّهُمْ صَالُو النَّارِ قَالُوا بَلْ أَنْتُمْ لَا مَرْحَبًا بِكُمْ أَنْتُمْ قَدَّمْتُمُوهُ لَنَا فَبِئْسَ الْقَرَارُ قَالُوا رَبَّنَا مَنْ قَدَّمَ لَنَا هَذَا فَزِدْهُ عَذَابًا ضِعْفًا فِي النَّارِ وَقَالُوا مَا لَنَا لَا نَرَى رِجَالًا كُنَّا نَعُدُّهُم مِّنَ الْأَشْرَارِ أَتَّخَذْنَاهُمْ سِخْرِيًّا أَمْ زَاغَتْ عَنْهُمُ الْأَبْصَارُ إِنَّ ذَلِكَ لَحَقٌّ تَخَاصُمُ أَهْلِ النَّارِ उहो बदिलो भलारनि लाइ आहे ऐं बेशक हद खां लंघदड़नि लाइ बुछड़ो मोटण जो हंधु आहे जो दोज़ख आहे उन में घिड़ंदा पोइ उहो बुछड़ो विछाणो आहे हीउ अज़ाब कोसो पाणी आहे ऐं पूं आहे पोइ भले त उन खे चखनि ऐं अहिड़ो क़िस्मे क़िस्मे ॿियो अज़ाब बि आहे हीअ हिकु फ़ौज आहे जा अव्हां सां गॾु घिड़ण वारी आहे शाल खेनि का विकरी जाइ न मिले छो त उहे बाहि में घिड़ण वारा आहिनि ताबे चवंदा त न बल्कि अव्हां खे शाल का वेकरी जाइ न हुजे जो अव्हां असां लाइ कुफर खे पुराणी रस्म करे छॾियो पोइ दोज़ख बुछड़ी जाइ आहे चवंदा त असांजा पालनहार जंहिं असां लाइ हीअ कुफर जी पुराणी रस्म ठाही हुजे तंहिंजे हक़ में दोज़ख में ॿीणो अज़ाब ज़्यादा कर ऐं दोज़खी चवंदा त असांखे छा थियो आहे जो मर्दनि मुसलमाननि मिसकीननि खे नथा ॾिसूं जिन खे बुछड़नि मां ॻणींदा हुआसूं नाहक साणुनि ठठोलियूं कंदा हुआसूं छा या खाउन असां जूं अखियूं तिरकियूं आहिनि बेशक दोज़खिन जो पाण में झेड़ो करण इहा हिकु सची ॻाल्हि आहे قُلْ إِنَّمَا أَنَا مُنذِرٌ وَمَا مِنْ إِلَٰهٍ إِلَّا اللَّهُ الْوَاحِدُ الْقَهَّارُ رَبُّ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَمَا بَيْنَهُمَا الْعَزِيزُ الْغَفَّارُ قُلْ هُوَ نَبَأٌ عَظِيمٌ أَنْتُمْ عَنْهُ مُعْرِضُونَ खेनि चओ त आऊं रुगो डेॼारींदड़ आहियां ऐं रुगो अकेले ज़बरदस्त अल्लाह खां सवाइ ॿियो को बि इबादत जो लाइक़ नाहे आसमाननि ऐं ज़मीन जो ऐं जेकी उन्हनि ॿिन्ही जे विच में आहे तंहिंजो पालनहार ग़ालिब बख़्शणहार आहे खेनि चओ त इहो क़ुरान हिकु वॾी ख़बर आहे अवे खांसि मुंहुं मोड़ींदा आहियो ما كان لي من علم بالملئ الأعلى إذ يختصمون إن يوحى إلي إلا أنما أنا نذير مبين إذ قال
ربك للملائكة إني خالق بشرا من طين فإذا سويته ونفخت فيه من روحي فقعوا له ساجدين فسجد الملائكة كلهم أجمعون إلا إبليس استكبر وكان من الكافرين قال يا إبليس ما منعك أن تسجد لما خلقت بيدي أستكبرت أم كنت من العالين قال أنا خير منه خلقتني من نار وخلقته من طين قال فاخرج منها فإنك رجيم وإن عليك لعنتي إلى يوم الدين قال رب فأنظرني إلى يوم يبعثون قال فإنك من المنظرين إلى يوم الوقت المعلوم قال فبعزتك لأغوينهم أجمعين إلا عبادك منهم المخلصين قال فالحق والحق أقول لأملأن جهنم منك وممن تبعك منهم أجمعين मूंखे उन्हीअ जमात वॾे मर्तबे वारनि मलाइकनि जे हाल जी का ख़बर नाहे जॾहिं उहे पाण में सवाल जवाब कंदा आहिनि मूं ॾांहुं हीउ ई वही थींदो आहे तां रुॻो पधरो डेॼारींदड़ आहियां यादि कर जॾहिं तुंहिंजे पालणहार मलाइकनि खे चयो त बेशक आऊं मिटीअ मां हिकु माण्हू बणाइण वारो आहियां पोइ जॾहिं खेसि पूरो ठाहे रहां ऐं मुंहिंजो पंहिंजो रूह फूकियां तॾहिं खेसि सजदो कंदड़ थी किरी पइजो पोइ मलाइकनि मिड़नी गॾु सजदो कयो मगर इब्लीस न सजदो कयो हुन वॾाई कई ऐं काफ़रनि मां थियो अल्लाह चयो त ए इब्लीस जंहिंखे पंहिंजे ॿिन्ही हथनि सां पैदा कयमि तंहिंखे सजदे करण खां तोखे कहिड़ीअ ॻाल्हि झलियो तो वॾाई कई छा या तूं हक़ीक़त में वॾे मर्तबे वारनि मां आहीं इब्लीस चयो त आऊं उन खां भलो आहियां जो मूंखे बाहि मां बणायई ऐं उनखे मिटीअ मां बणायई अल्लाह चयो त इन करे उन मां निकिर जो बेशक तूं तड़ियल आहीं ऐं बेशक तो ते बदिले जे ॾींहं ताईं मुंहिंजी लानत आहे उन चयो त मुंहिंजा पालणहार तॾहिं उन ॾींहं ताईं मूंखे मोहलत ॾे जंहिं ॾींहुं सभु माण्हू क़बरनि मां उथारिया वञनि अल्लाह फरमायो त चङो बेशक तूं मोहलत ॾिनल मां आहीं उन ठहरायल वक़्त जे ॾींहं ताईं इब्लीस चयो त तॾहिं तुंहिंजी इज़त जो कसम आहे त ज़रूर उन्हनि मिड़नी खे गुमराह कंदुसि मंझाउनि तुंहिंजनि ख़ालिस बाननि खां सवाइ जो उन्हनि ते वस न हलंदो अल्लाह फरमायो त इहा ॻाल्हि सची आहे ऐं आऊं सच चवां थो त तोसां ऐं मंझाउनि जेकी तुंहिंजी पैरवी कंदा तिन मिड़नी सां दोज़ख खे ज़रूर भरींदुसि قل ما أسألكم عليه من أجر وما أنا من المتكلفين
إِنْ هُوَ إِلَّا ذِكْرٌ لِلْعَالَمِينَ وَلَتَعْلَمُنَّ نَبَأَهُ بَعْدَ حِينٍ ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेन चओ त आऊं अव्हां खां क़ुरान पहुचाइण बाबति को उजूरो नथो घुरां ऐं न कि आऊं कूड़ ठहण वारनि मां आहियां। हीउ क़ुरान त जहाननि लाइ नसीहत आहे ऐं कंहिं वक़्त खां पोइ उन जी सचाई जी ख़बर ज़रूर अव्हीं ॼाणंदव।